रियल न्यूज़ में ख़बरनि जे सिलसिले खे अॻिते वधाईंदे तव्हां बदीन खां ख़बर ॾींदो हलां। बदीन सिंध सरकार ऐलान करण खां पोइ पूरे सिंध जे तइलीम इदारनि में SOP तहत तइलीम इदारा में तइलीम जारी। अहिड़ी तरह बदीन शहर जी तारीख़ी स्कूल, गवर्नमेंट प्राइमरी स्कूल, गरीब आबाद, मौलवी हाजी अहमद मल्ला पाड़े में स्कूल खुलण ते क्लास में शागिर्दनि जी पढ़ाई हलंदड़। SOP ते अमल बि जारी। क्लासनि में शागिर्दनि खे मुंहं ते मास्क पातल, उस्ताद और स्कूली अमलो मास्क पाए SOP ते अमल करण जी शुरूआत कई। यादि रहे त हिन कोरोना जी वबा करे तमामु घणे अरसे खां पोइ सिंध जा तइलीमी इदारा बंदि रहण सबबि पढ़ाई मुतासिर रही। जीअं तइलीमी इदारनि खे सिंधी हुकूमत तरफ़ां खुलण जो ऐलान कयो वियो त स्कूल में शागिर्दनि जी सरासरी वधंदड़। तइलीमी इदारा खुलण सां सिंध में तइलीम जी नई शुरूआत। वधीक ख़बरनि लाइ ॾिसंदा रहो रियल न्यूज़ सोशल मीडिया नेटवर्क आवाम जो आवाज़।